कंदगोड़ शहर में फुर जी वारदात करे फरार थींदड़ टिन हथियारबंद मोटरसाइकिल सवार जवाबदारनि जो 15 इंचार्ज खलील अहमद लेगारी पंहिंजी टीम समेत दिलेरी सां पीछो करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हिकु जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी वियो। पुलिस ज़रियनि मूजिबि 15 इंचार्ज खलील अहमद लेगारी गश्त दौरान डिग्री कॉलेज भरिसां मशकूक हालत में घुमंदड़ हथियारबंद जवाबदारनि खे ॾिसी संदनि पीछो शुरू कयो। पुलिस के ताक़ुब दौरान जवाबदार मुख़्तलिफ़ गेटनि ऐं रस्तनि ज़रिए फरार थियण जी कोशिश कंदा रहिया ऐं पुलिस पीछो कंदी रही। जिसकाड़नि जे घरनि वारे इलाइक़े ताईं पहुचण ते पुलिस ऐं जवाबदारनि विच में आम्हूं साम्हूं फायरिंग जी ॾे वठि थी। पुलिस जी सख़्त घेरे ऐं मुसलसल ताक़ुब सबबि जवाबदार पंहिंजी मोटरसाइकिल छॾे भॼण ते मजबूर थिया त पुलिस बहादुरी सां पेशा वाराना महारत ऐं बहितर हिकमत अमली जो मुज़ाहिरो कंदे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त संदनि हिकु साथी मौक़े जो फ़ाइदो वठी फरार थी वञण में कामयाब थी वियो। पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे तहवील में वठी वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे, जॾहिं त फरार थियल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि।